नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राय इस्लाम में तमाम दोस्तन की खुश आमदीद। प्यारा दोस्तों, अज रौनक रमज़ान ट्रांसमिशन में अवां जी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। ऐं अॼु असांजा महिमान ख़ासि आहिनि अल्लामा मुफ्ती मोहम्मद इलियास यमनी साहिब, जेकी फ़ोन जे ज़रिए असां तव्हां सां गुफ़्तगू कंदा ऐं यकीनन अल्लामा साहब सां तफ़सीली गुफ़्तगू थींदी दीनी मामलात ते, बिलख़ुसूस लैलतुल क़द्र या रोज़े जे मुतालिक़ जेके भी सवालात हूंदा साईं जिन जी ख़िदमत में अर्ज़ कंदासीं। ऐं साईं जिन असां तव्हां सभिनी खे उन तमामु सवालात जा जवाबात बेहतरीन नमूने सां सम्झाईंदा। त जेके दोस्त असांजे चैनल ते नवां आहिनि उन्हनि सां गुज़ारिश आहे त असांजे चैनल राय इस्लाम खे सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु घंटी जे निशान ते क्लिक कयो तांजो असांजी हर अचण वारी नई मालूमात तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। त प्यारा दोस्तों, ऐं बिना के देर जे पंहिंजे महिमान ख़ासि अल्लामा मुफ्ती मोहम्मद इलियास यमनी साहिब जिन सां गुफ़्तगू शुरू कंदुसि। साईं जिन असांखे कॉल जे ज़रिए जॉइन कयो आहे असांजे प्रोग्राम खे। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। क़िबला तव्हांखे असांजे चैनल राय इस्लाम ते ख़ुश आमदीद। वेलकम, जज़ाकुमुल्लाह ख़ैर। अल्लाह ताला तव्हांखे ख़ुशि रखे, शाद रखे, आबाद रखे। वॾियूं महिरबानियूं क़िबला तव्हांजूं, जो तव्हां पंहिंजे क़ीमती वक़्त मां असांखे कुझु घड़ियूं ॾिनियूं। अल्लाह ताला तव्हांखे ख़ुशि रखे। माशाअल्लाह, तव्हां ॾाढो सुठो कमु पिया कयो जो अवाम जे लाइ दीनी मसाइलनि जे मुतालिक़ ज़रूरी आहे। जी, अल्लाह ताला तव्हांजे इन कावश खे, कोशिश खे पंहिंजे बारगाह वादनत में शरफ़ क़बूल अता फरमाए। आमीन आमीन क़िबला आमीन। अच्छा क़िबला, असांजा नाज़रीन जेके आहिनि सो राय इस्लाम जा, ऐं आउं तमामु राय इस्लाम चैनल जे नाज़रीन सां गुज़ारिश कंदुसि त इहे अॼु असांजा जेके महिरबान दोस्त अल्लामा मुफ्ती मोहम्मद इलियास यमनी साहिब असां सां कॉल ते मौजूदु आहिनि। यकीनन हिकु इल्मी शख़्सियत आहिनि ऐं मूंखे बख़ूबी ख़बर आहे त साईं जिन एतिरी मसरूफ़ियत जे बावजूदि बि असांखे पंहिंजो क़ीमती वक़्त मां कुझु घड़ियूं ॾिनियूं। सो आउं साईं जिन जो बेहद मशकूर ऐं थोराइतो आहियां। अल्लाह पाक खे शादो आबाद रखे। जी क़िबला, अॼु तव्हां सां रौनक रमज़ान ट्रांसमिशन में असांजी गुफ़्तगू जारी ऐं सारी आहे त नाज़रीन खे पहिरीं तव्हां लैलतुल क़द्र जे मुतालिक़ कुझु फ़ज़ाइल ऐं उन जी अहमियत खां आगाह फरमाईंदा त महिरबानी थींदी। क़िबला जज़ाकुमुल्लाह ख़ैर। अल्लाह ताला तव्हां ख़ुशि रखे। माशाअल्लाह, लैलतुल क़द्र जे हवाले सां त लैलतुल क़द्र जी उहा रात आहे जंहिंजे लाइ अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम क़ुरान मजीद फुरक़ान हमीद में इहा गवाही ॾिनी जी त लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर। जी, यानी लैलतुल क़द्र जी उहा रात जेका हज़ार महीननि खां बहितर आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह, बेशक। यानी इनजो अगर असां पस मंज़र या इनजो जेको मुफ़स्सिरीन किराम फरमाईंदा आहिनि, अल्लामा इब्न जरीर तबरी रहमतुल्लाह ताला अलैह पंहिंजे तफ़सीर तबरी में फरमायो, इनजो मक़सद इहो आहे त लैलतुल क़द्र जी रात जे अंदरि तव्हां अल्लाह जी का बि इबादत कयो, उहा तव्हांजी हिकिड़ी इबादत जो करणु या हिकु दिनार जो सदको करणु जीअं हज़ार रातियुनि में तव्हां हर रात दीनार सदको कयो उन जे बराबर आहे। बल्कि उनखां बि बेहतर, छो त ख़ैर जो लफ़्ज़ आहे, खैरुम मिन अल्फ शहर। जेकॾहिं हुजे हा बराबर त अञा ॿी ॻाल्हि आहे, पर बराबर न, पर उनखां बि वधीक बेहतर आहे, हज़ार महीननि खां बि बेहतर आहे, हज़ार रातियुनि खां बेहतर आहे। जेकॾहिं हिकु दीनार ख़र्च कयो था तो तव्हांजो हिकु दीनार जेको आहे त हज़ार रातियुनि में हिकिड़ो दीनार जेको तव्हां ख़र्च कंदा अचो, उन सभिनी खां तव्हांजो ही हिकिड़ो दीनार ख़र्च करणु बेहतर आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ऐं साईं इहो अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ खां इन उम्मत मुस्लिमा जे मथां यानी कि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तुफ़ैल हिकु ख़ासि करम आहे जो अल्लाह ताला उन्हनि खे हिकु अहिड़ी रात अता फरमाई आहे। बिल्कुलु साईं, बिल्कुलु साईं। इन लैलतुल क़द्र जी मिलण जी हिकमत छा आहे, उन हिकमत खां असांखे आगाह कंदा नाज़रीन खे त महिरबानी थींदी। क़िबला इन लाइ बुज़ुर्गान दीन इहो फरमाईंदा आहिनि त अल्लाह तबारक व तआला इन उम्मत मुस्लिमा यानी कि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका उम्मत आहे उन्हनि जूं उमिरूं घटि आहिनि। तव्हां उन खां अॻियनि उम्मतनि जूं ॾिसो, सैयदना मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़माने में वञो, उन खां अॻिते वञो सैयदना नूह अलैहिस्सलातु वस्सलाम, सैयदना इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम, या जेके बि अंबिया साबिक़ीन गुज़रिया आहिनि, उन्हनि जे ज़माने में जेके उम्मतूं हूंदियूं त उन्हनि जूं उमिरूं कम अज़ कम 2-3-400 साल उन्हनि जी उमिरि हूंदी। तो उम्मत मुस्लिमा यानी कि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका उम्मत आहे उन्हनि जी उमिरि बिल्कुलु घटि रखी वई, यानी कि
60 खां 70 साल जे दरमियान तक़रीबन बस इहे उमिरूं आहिनि, जी उन खां घटि घटि आहिनि। जी शायदि को मतिलबु सवन में को हूंदो जेको 100 ते पहुचे या 100 खां कुझु मथे क्रॉस करे वञे। बिल्कुलु साईं, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे तव्हांजी। त उन जे करे अल्लाह तबारक व तआला उम्मत मुस्लिमा खे लैलतुल क़द्र रमज़ान जो महीनो आहे, रमज़ान में वरी लैलतुल क़द्र अता कई। इन जे करे त उम्मत मुस्लिमा खे जेको आहे त उमिरूं अगरचे घटि हुजनि पर उन्हनि जा अमाल अल्लाह ताला उन्हनि खे एतिरो वधाए करे अमलनि जो सवाब अता करे, जज़ा अता करे जो ॿियनि उम्मतुनि 300 साल में न कयो, अल्लाह ताला उन्हनि खे 60 साल में उहो अता करे छॾे। सुभान अल्लाह साईं, बहितरीनु, वॾी में वॾी नवाज़िश आहे इहो, वॾी करम नवाज़ी आहे उम्मत मुहम्मदिया सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे मथां, जो अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे इहा मुबारक राति अता फ़रमाई आहे। ऐं इन राति जे अंदरि साईं ॿी बि ख़ुसूसियत आहे जो क़ुरान पाक जे नुज़ूल। जी, उहो त क़ुरान पाक जो जेको नुज़ूल आहे उहा हिकु ख़ुसूसियत आहे, इहा हिकमत न आहे। जी जी हिकमत अलॻि आहे, ख़ुसूसियत अलॻि आहे। जी जी ख़ुसूसियत आहे, इहा हिकिड़ी ख़ुसूसियत आहे इन जी, राति जी। उहो त अल्लाह तबारक व तआला जी तरफ़ खां ख़ुसूसियत आहे। हिन में उलमा किराम जो इख़्तिलाफ़ आहे त अल्लाह तबारक व तआला क़ुरान करीम खे लैलतुल क़द्र जे अंदरि जेको नाज़िल फरमाया उहो छा दुनिया जे हिकु दफ़ो, हालांकि दुनिया में त जेको आहे तव्हां उलमा किराम आहियो माशाअल्लाह, तक़रीबन सभिनी खे ख़बर आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ऐलान नबूवत खां वठी करे पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाहिरी ज़िंदगी ताईं, अयाम ज़ाहिरी ज़िंदगी ताईं, यानी तक़रीबन जेके 23 साल जो अरसो उन में क़ुरान करीम नाज़िल थींदो रहियो आहे। जी, पर जेको अल्लाह ताला क़ुरान करीम जे अंदरि ख़ासि बयानु फरमायो त असां हिनखे जेको आहे लैलतुल क़द्र जे अंदरि नाज़िल कयो आहे, उन जो मक़सदु उलमा किराम इहो फरमायो त लौहे महफूज़ मां जेको नाज़िल थी आयो डायरेक्टली जी दुफ़ातन वाहिदा, उहो लौहे महफूज़ में नाज़िल थियो, यानी अल्लाह ताला जे तरफ़ खां लौहे महफूज़ जे तरफ़ जेको आयो उहो हिकु दफ़ा आयो, उहो लैलतुल क़द्र जी राति हुयो। सुभान अल्लाह साईं, तमामु बहितरीनु। ऐं नाज़रीन, असां सां कॉल ते मौजूदु आहिनि असांजा महिरबानी दोस्त अल्लामा मुफ़्ती मोहम्मद इलियास यमनी साहिब, जेके बहितरीनु नमूने सां असांखे लैलतुल क़द्र जे मुतालिक़ ॿुधाए रहिया आहिनि ऐं असांखे उन्हनि जे लैलतुल क़द्र जे फ़ज़ाइल ऐं उन जी अहमियत खां आगाह फ़रमाए रहिया आहिनि। त साईं, इन सां गॾोगॾु अवां सां कुझु रोज़े जे मुतालिक़ बि कुझु सुवालात अर्ज़ु कंदुसि ऐं जेकी मुंहिंजे ख़्याल में असांजे नाज़रीन जे लाइ बहितरीनु ॼाण जो सबबु बणजंदा। त पहिरीं आउं तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कंदुसि त इफ़्तारी जो वक़्तु जेको हूंदो आहे उन खां अॻु में बि किथे किथे अज़ानूं अची वेंदियूं आहिनि। पोइ जेकॾहिं इफ़्तारी जो वक़्तु नाहे थियो ऐं उन खां अॻु में जेकॾहिं कंहिं रोज़ेदार कंहिं शख़्स उन अज़ान ते रोज़ो इफ़्तार करे छॾियो त उन जे मुतालिक़ छा हुकुम आहे ऐं उन जे रोज़े जे मुतालिक़ छा हुकुम आहे? असल में शरीयत जे एतबार सां इहा ॻाल्हि आहे त जेको रोज़ो खोलणु ऐं रोज़ो रखणु उहो आज़ान सां मुनासिर न आहे। जी, रोज़े जो जेको टाइम टेबल आहे रोज़ो आहे पंहिंजे टाइम सां मुक़य्यद आहे। जी, यानी सिज लही वियो जी, उन खां बाद में भले आज़ान अचे या न अचे तव्हां रोज़ो खोले सघो था। अच्छा, अहिड़े तरीक़े ते जेकॾहिं सुबुह जो टाइम जेको आहे यानी बाग फुटी जेके सुबुह जो चइबी आहे, सुबुह सादिक जेके चइबो आहे, उहो जॾहिं ज़ाहिर थी वियो, जीअं क़ुरान करीम में हत्ता यतबय्यन लकुम मिनल ख़ैतिल अब्यद मिनल ख़ैतिल अस्वद, एतिरे ते तव्हां खाए पी सघो था जेतिरे ते तव्हांजे लाइ कारे धागे मां अछो धागो ज़ाहिर थिए, यानी राति मां पिरे फुटे जेके सिंधी में चवंदा आहियूं, त उन टाइम ते तव्हां खाए पी सघो था। उहो टाइम थी वियो, आज़ान अचे या सायरन वॼनि या न वॼनि, तव्हांखे रोज़ो बंदि करिणो आहे। बाक़ी रही ॻाल्हि जेको तव्हां सवाल कयो त उन टाइम कंहिं इंसान खाधो आहे, हा उन टाइम ॾिसंदासीं त छा उनखे टाइम जी ख़बर हुई या न। जेकॾहिं उनखे टाइम जी ख़बर हुई उनजे बावजूद बि हुन आज़ान ते रोज़ो खोलियो आहे त हाणे हुनजे मथां क़ज़ा ऐं कफ़ारो ॿई लाज़िम आहिनि। छो त हुन रोज़ो खोलियो न आहे बल्कि हाणे हुन रोज़ो टोड़ियो आहे त उनजे मथां क़ज़ा ऐं कफ़ारो ॿई लाज़िम थींदा, ॿई लाज़िम आहिनि। इहो उन शर्त में जॾहिं हुनखे ख़बर हुई, मिसाल जी ॻाल्हि आहे त रोज़े जे इफ़्तार जो टाइम आहे 7:05 ते, ठीकु आहे, ऐं हुन वटि मतिलबु वसाइल बि मौजूदु आहिनि जंहिंसां हुनखे टाइम मालूम थी सघे पियो, यानी मोबाइल आहे या घड़ी आहे या का बि शइ आहे जंहिंसां हुनखे टाइम टेबल मालूम थिए पियो। पर इत्तफ़ाक़ सां आज़ान या सायरन वॼी वियो आहे 7:02 ते या 3 मिंटनि ते, हाणे हिनखे ख़बर हुई त रोज़े जो टाइम छा आहे 7:05 ऐं हिन रोज़ो खोलियो आहे कहिड़े टाइम ते 7:03 ते, 2 मिंट पहिरियों रोज़ो खोले, हाणे हिन जे मथां क़ज़ा बि लाज़िम आहे ऐं हिन जे मथां कफ़ारो बि थींदो जेको 60 मिस्किननि खे खाधो खाराइणु आहे। 60 मिस्किननि खे खाधो खाराए। जी, ऐं ॿी जेका सूरत आहे जेकॾहिं हिनखे टाइम जी ख़बर न हुई त रोज़ो कॾहिं टाइम ते, जीअं ॿाहिरि जो इलाइक़ो हूंदो आहे,
अहिड़े इलाइक़े में आहे त हिन रोज़ो खोले छॾियो, बाद में हिनखे ख़बर पई त हाणे हिन जे मथां क़ज़ा लाज़िम, हाणे कफ़ारो न आहे। अच्छा ऐं इन जो गुनाह जेको आहे हाणे उन सायरन वॼाइण वारे या आज़ान ॾियण वारे ते हूंदो। अच्छा सो उन टाइम मतिलबु तव्हांखे ॿुधायो त रोज़े जे इफ़्तारी इहो 3 हालतूं आहिनि उन टाइम जी जेके टाइम खां पहिरियों यानी कि आज़ान ते या सायरन ते कंहिं रोज़ो इफ़्तार कयो। जी हिकु उनखे टाइम जी ख़बर हुई त उनजे मथां क़ज़ा ऐं कफ़ारो लाज़िम थी वेंदो। जी ॿियो उनखे टाइम जी ख़बर न हुई ऐं उन रोज़ो इफ़्तार करे छॾियो। जी इन सूरत में बाद में उनखे ख़बर पई त हाणे उनजे मथां क़ज़ा आहे, छो त रुफ़िया अन उम्मती अल ख़ता वन निसियान। जी जी क़िबला, जेकॾहिं सहरी जो वक़्तु ख़तमु थी चुको आहे, अज़ान जे दौरान अक्सर असांजा मुस्लमान ॿाहिरि खाईंदा पीअंदा आहिनि, त उन्हनि जे मुतालिक़ छा हुकुम आहे शरीयत में? त शरीयत जे एतबार सां इहा शइ आहे त जेकॾहिं पहिरीं जो टाइम ख़तमु थी वियो आहे, अज़ानूं वग़ैरह अचनि थियूं पियूं, हुन टाइम माण्हू जेकॾहिं खाए थो त हुनजो रोज़ो न थींदो। न थींदो हुनजो रोज़ो, मतिलबु त हुनजो रोज़ो न थियो। जी, हुनजो रोज़ो ई न थियो, छो त रोज़े जो जेको शर्त आहे एॾा फात शर्त फातल मशरूत। जी जी जॾहिं शर्त ख़तमु थी वञे जी त मशरूत ख़ुदि ब ख़ुदि ख़तमु थी वेंदो आहे। जेकॾहिं बग़ैर वुज़ू जे तव्हां नमाज़ पढ़ो त नमाज़ न थींदी। बिल्कुलु अहिड़े तरीक़े ते तव्हां जॾहिं सहरी कयो था त सहरी जे लाइ शर्त इहा आहे त तव्हां रोज़े जे टाइम शुरू थियण खां पहिरियों पहिरियों सहरी करे करे बंदि करे छॾियो, यानी खाइण पीअण ख़तमु कयो। जी ऐं एहतियात इहो आहे त तव्हां 2-3 मिंट अॻु में ख़तमु कयो। सही जेके ॻाल्हि 2-3 मिंट अॻु में ख़तमु नथा कयो त सहरी जो टाइम ख़तमु थी वियो ऐं आज़ानूं अचणु शुरू थियूं। हालांकि आज़ान जो ताल्लुक सहरी सां न आहे। जी इहो ॻाल्हि हमेशह ज़हन में हुजणु घुरिजे। असांजा अक्सर माण्हू इहो चवंदो आज़ानूं अचनि थियूं, आज़ान त नमाज़ जो सॾा। जी उहो मतिलबु सहरी जो वक़्तु ख़तमु थियण खां बाद में अज़ान ईंदी आहे। जी, सहरी जे वक़्तु ख़तमु थियण खां बाद में आज़ान ॾिनी वेंदी आहे। जी छो त सहरी जे वक़्तु ख़तमु थियण खां शुरू अञा वक़्तु हुजे ऐं आज़ान ॾिजे, अञा फजर जो वक़्तु ई न आहे थियो। जॾहिं फजर जो वक़्तु दाख़िल ई न आहे थियो त आज़ान कीअं था ॾेई सघूं असां? सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु। त हर नमाज़ जे लाइ आज़ान हूंदी आहे त हुनजी टाइम दाख़िल थियण खां बाद में। ऐं जॾहिं फजर जो टाइम दाख़िल थी वियो यानी रोज़े जो टाइम शुरू थी वियो। जी त रोज़े जो टाइम शुरू थी वियो ऐं उन टाइम माण्हू जेकॾहिं खाए थो पीए थो त उहो हुनजो रोज़ो बिल्कुलु न थींदो। बहितरीनु क़िबला, तमामु बहितरीनु नमूने सां अवां असांजी रहनुमाई फरमाई। ऐं नाज़रीन, असां सां कॉल ते मौजूदु आहिनि असांजा महिरबानी दोस्त अल्लामा मुफ़्ती मोहम्मद इलियासी मनी साहब, जेके अॼु असांजे प्रोग्राम रौनक रमज़ान ट्रांसमिशन में असां सां ख़ुसूसी गुफ़्तगू फरमाए रहिया आहिनि। साईं जिन सां ख़ुसूसी गुफ़्तगू हले पई, सुवालात रोज़े जे मुतालिक़, एतिकाफ़ या लैलतुल क़द्र जे फ़ज़ाइल जे मुतालिक़ गुफ़्तगू करे रहिया आहियूं। ऐं जिन दोस्तनि असां खां सुवालात पुछिया आहिनि उन्हनि मां कुझु सुवालात अहिड़ा बि आहिनि जेके असीं साईं जिन जी ख़िदमत में अर्ज़ु करियूं पिया ऐं साईं जिन बहितरीनु नमूने सां असांखे उन्हनि सुवालात जा जवाबात इनायत फ़रमाइनि पिया। त साईं, सुवालनि मां हिकिड़ो इहो बि सुवालु आहे त जेकॾहिं रोज़े जी हालत में अक्सर गर्मी महसूसु थींदी आहे, पोइ उन गर्मी जे करे जेकॾहिं केरु रोज़ेदार माण्हू बार बार गुस्ल करे त उन जे मुतालिक़ छा हुकुम आहे? उहो गुस्ल करे सघे थो या न, या उन जे रोज़े ते को असरु या फ़र्क़ु त कोन्ह थींदो? शरई एतबार सां हिन में उनजे रोज़े ते बि असरु कोन्ह थींदो ऐं उहो गुस्ल करे सघे थो। पर बहितर इहो आहे, बहितर जेको ॻाल्हि आहे उहा ॿी शइ आहे। हिकु आहे शरई जवाज़ सूरत, ॿियो आहे बहितर। जी रोज़ेदार खे जेकॾहिं मतिलबु त थोरी तकलीफ़ अचे थी त उनजो सवाबु अञा दुगणो वधीक आहे। सुभान अल्लाह, बेशक। छो त हमेशह जंहिं बि शइ में थोरी मुशक़त हूंदी आहे, जी, तो मुशक़त यानी तकलीफ़ जंहिं शइ में हूंदी आहे न, त उनजो जेको फल मिलंदो आहे उहो हुन खां वधीक माना मज़ो ईंदो आहे जेको बग़ैर मुशक़त जी शइ मिलंदी आहे। बेशक बेशक साईं, बिल्कुलु सही। तो उनजे करे बहितर इहो आहे त इंसान सब्र करे। बाक़ी जेकॾहिं तड़ करे थो, बार बार वञी करे वेंझे थो, बार बार त उनखे को हर्ज कोन्हे, को जिस्म खे ठंडक पहुचाइण जे लाइ को हर्ज कोन्हे, को बिल्कुलु वेंझी सघे थो ऐं उनजे रोज़े ते को असरु कोन थो पवे। ठीकु आहे साईं। बाक़ी बहितर इहो आहे त जेकॾहिं इंसान खे अहिड़ी सूरत हाल थिए न, उन टाइम तिलावत कलाम पाठ करणु शुरू करे छॾे, अल्लाह जो ज़िक्र करणु शुरू करे छॾे। जी, त अल्लाह जे ज़िक्र में कहिड़ी उनसियत आहे, अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब। जी, अल्लाह जे ज़िक्र में जेको आहे न इत्मिनान क़ल्ब मिलंदो आहे, सुकून दिल आहे। सही, सुभान अल्लाह। ऐं क़िबला, रोज़े जी हालत में फिल्मूं ड्रामा ॾिसणु, इन सां को रोज़े ते असरु थिए थो या न? रोज़ो अक्सर माण्हू त चवंदा आहिनि रोज़ो टुटी वञे थो, ऐं के माण्हू चवनि था मकरूह आहे। इन जे मुतालिक़ शरई हुकुम छा आहे? ज़ाहिरी एतबार सां जेकॾहिं ॾिठो वञे जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आलिशान आहे जी, त रोज़े सिर्फ़ अल इम्साक वारिल अक्ल व शुर्ब वल जिमा जेके उलमा किराम बुज़ुर्गान दीन जे रोज़े जी तारीफ़ कई आहे,
जी त रोज़ो जेको आहे माना इन्हनि टिनि शयुनि खां रुकजण जो नालो आहे, खाइण पीअण ऐं नफ़सानी शहवात खां रुकजण जो नालो आहे। ज़ाहिरी एतबार सां जेको रोज़े जी फुक़हा तारीफ़ कई आहे। जी पर इमाम गज़ाली रहमतुल्लाह ताला अलैह पंहिंजे किताब इह्या उलूमुद्दीन फरमाया त रोज़ो जेको आहे न उहो टे क़िस्म हूंदो आहे। जी हिकु सौमुल ख़वास, सौमुल अवाम, सौम ख़वासिल ख़वास, जी यानी हिकु जेको अल्लाह जे बरगुज़ीदा ॿारनि जो रोज़ो हूंदो आहे। जी ॿियो जेको कुझु उन खां बि वधीक, यानी हिकु अल्लाह जा वली आहिनि, जी वलीअनि खां मथे वरी गौस ऐं अबदाल हूंदा आहिनि, जी उन्हनि जो रोज़ो आहे। ऐं टियों क़िस्म जेको अॻिना आहे उहो आहे सौमुल अवाम, जी अवाम जो रोज़ो आहे। उहो अवाम जो रोज़ो कहिड़ो आहे? उहो आहे खाइण पीअण खां रोज़ो रखणु। पर जी हक़ीक़तन इहो आहे त रोज़ो जेको हक़ीक़ी माना में लअल्लकुम तत्तक़ून, त तव्हां मुत्तक़ी थी वञो, तक़वा परहेज़गारी। असल तक़वा रोज़े परहेज़गारी ॿुधो, असल में मां जेका अर्ज़ु करणु चाहियां थो उन शइ ॾे अचां थो त तक़वा ऐं परहेज़गारी उन शइ में आहे जो तव्हां पंहिंजे अख खे, पंहिंजी ज़ुबान खे, पंहिंजे कननि खे हर उन कम खां रोकियो जेको शरीयत जे मुखालिफ़ आहे। जी फिल्मनि में, ड्रामनि में, टेलीविज़न में जी न मतिलबु गैर महरम औरतूं अचनि थियूं साम्हूं, जी ऐं गैर महरम औरत खे ॾिसणु शरन हराम आहे। हराम त जेको फेल तव्हां कयो था त उनजो तव्हां पसे मंज़र ॾिसो त मुंहिंजो पसे मंज़र छा आहे? रोज़े खां अलावा, जी यानी रोज़े खां सवाइ जेका शइ करणु नाजाइज़ ऐं हराम आहे, रोज़े में करण सां रोज़े जो उहो जेको असली सवाबु आहे उहो इंसान खां मारूं पइजी वेंदो। पोइ उनजे लाइ सिर्फ़ु इहो आहे जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त क़यामत जो ॾींहुं ईंदो, कुझु अहिड़ा रोज़ेदार हूंदा जेको चवंदा असां रोज़ो रखियोसीं, पर हक़ीक़त उन्हनि जो को रोज़े जो सवाबु न मिलंदो, बल्कि उन्हनि खे रोज़े लाइ छा आहे, सिर्फ़ु जेको ॾींहं में बुख ते गुज़ारियूं उन्हनि लाइ इहा काफ़ी आहे, बाक़ी रोज़े जो उन्हनि खे सवाबु कोन मिलंदो। सही ॻाल्हि आहे बिल्कुलु। त मतिलबु अहिड़ियुनि ॻाल्हियुनि खां रोज़ेदार पंहिंजो पाण खे बचाए, जेकी शरीयत जे मुखालिफ़ ॻाल्हियूं जेके आहिनि उन्हनि सां रोज़ो जेको आहे सो रोज़े जी नूरानियत ऐं रुहानियत ते असरु थिए थो क़िबला न? ज़ाहिरी ॻाल्हि आहे, रोज़े जी असुल आहे त रोज़े, उहो तव्हांखे ॿुधायो न, त रोज़े जो असुल मक़सदु, मेन टारगेट जेका तव्हां रुहानियत चयो था न, उहो अल्लाह ताला पाण फरमायो त लअल्लकुम तत्तक़ून, जी त तव्हां मुत्तक़ी बणियो। ऐं तक़वा जी माना ई आहे अल्लाह जो ख़ौफ़। जी बिल्कुलु। त अल्लाह जो ख़ौफ़ हर उन जॻह ते हुजे, जीअं मतिलबु खाइण खां असांखे अल्लाह जो ख़ौफ़ थिए थो न, बाबा रोज़ो आहे, जी पीअण खां अल्लाह जो ख़ौफ़ आहे, रोज़ो आहे। अहिड़े तरीक़े ते तव्हां हराम शइ खे ॾिसण खां बि रोकियो, छो? रोज़ो आहे। ज़ुबान खे रोकियो, छो? रोज़ो आहे। जीअं हदीस शरीफ़ में आयो आहे त जेकॾहिं तव्हां रोज़े सां आयो ॿाहिरि निकिता आहियो त तव्हांखे केरु विड़े थो, तव्हां केरु जंग थो करे, तव्हांखे केरु गारियूं थो ॾे, पोइ तव्हां हुनखे छा चओ? अल्लाहुम्मा इन्नी इम्रुउन साइम, मां रोज़ेदार आहियां। सही ॻाल्हि, सुभान अल्लाह। यानी पंहिंजी ज़ुबान खे गंद गार खां बि बचाए रखो, ग़लति ॻाल्हाइण खां बि बचायो, जी छो? छो त तव्हां रोज़े सां आहियो। सही ॻाल्हि आहे बिल्कुलु। ऐं क़िबला बहितरीनु नमूने सां तव्हां असांजी रहनुमाई फ़रमाए रहिया आहियो। ऐं जेकॾहिं ॾिठो वञे त अॼुकल्ह हिन हालातुनि में हाणे जेकॾहिं इहा वबा बि हले पई क़िबला कोरोना वायरस जे हवाले सां, जेकॾहिं तव्हां ॾिसो त इन हालत में जेकॾहिं अक्सर माण्हू रोज़े जी हालत में जेकॾहिं कोरोना वैक्सीन आई आहे उहो लॻाए सघे थो या न? असल में इंजेक्शन को बि आहे, जी हर उहो इंजेक्शन इंसान रोज़े जी हालत में लॻाए सघे थो जंहिं इंजेक्शन में ग़िज़ाइयत न हुजे। मसलन उनमें जेकॾहिं ताक़त तौर ते का शइ महसूसु न थिए, जी जेके ताक़त इंसान जे जिस्म खे कुवत ऐं कुवत बर्दाश्त अता थो करे, त उहा वैक्सीन लॻाइण सही न आहे। उहो उन इंजेक्शन खां एहतियात कयो वञे, बाक़ी ॿी इंजेक्शन लॻाइण में को हर्ज कोन्हे को। सही ॻाल्हि आहे बिल्कुलु। क़िबला अॼुकल्ह जे हालात में जेकर ॾिठो वञे त वालिदैन जेके आहिनि औलाद जेका आहे सो पंहिंजे वालिदैन खां परे नज़र अचे पियो। त औलाद जी कहिड़े नमूने सां तरबियत कजे जो औलाद जेको आहे सो वालिदैन जी ख़िदमत बि करे ऐं जीअं उन्हनि जो हक़ु आहे उन नमूने सां उन्हनि जी जेका आहे सो ख़िदमत कनि? कहिड़े तरीक़े सां उन्हनि जी जेका आहे सो तरबियत कजे औलाद जी? औलाद जी तरबियत जे हवाले सां सभ खां बहितरीन तरीक़ो इहो आहे त वालिदैन पाण नेक थी वञनि। पहिरीं पाण नेक थियनि। पाण नेक थियनि। पुट ॾिसो त पीउ खे नमाज़ पढ़ंदे, जी माउ खे ॾिसे नमाज़ पढ़े, क़ुर पाक पढ़ंदे, ज़िकिर कंदे, त औलाद उहा शइ इस्तेमालु कंदी। जी ऐं जॾहिं हू नमाज़ पढ़ंदा, नमाज़ हिकु अहिड़ी शइ आहे
इन सलात तन्हा अनिल फ़ाहिशाइ वल मुनकर, जी नमाज बेहयाई ऐं बुराई खां रोके थी। सही ॻाल्हि आहे बिल्कुलु। पर अॼुकल्ह जीअं तव्हां चओ था न, असल में औलाद खे बिगाड़ण जो सबबु असां पाण आहियूं। मसलन जेकॾहिं केरु गेट ते अचे थो, दरवाज़ो खड़काए थो, पीउ अंदरि वेठो आहे, बाबा ॾिसे थो त हाणे सां मिलणो कोन्हे, पुट खे चवंदो वञ बाबा, चओ बाबा घर पे कोन्हे, घर में आहे ई कोन को। अच्छा सही हाणे ॻाल्हि। पुट खे पाण कूड़ हाणे सेखारियईं, सेखारियूं पाण। जी पोइ वरी चओ त असांजो काहे त माना असांजा औलाद ना फरमान आहे। अॼु जेको औलाद खे ना फरमान त असां पाण कयो आहे न। सही ॻाल्हि आहे। जेको पोखियो आहे उहो लुणो पिया, जी जेको फसल असां लॻायो अॼु उहो असांखे मन मिलियो। ज़रा मन जद्द वजद व मन ज़रा हसद, जंहिं जेको कुझु कोशिशि कई आहे हुनखे उहो मिलियो आहे, ऐं जंहिं जेको पोखियो सो उहो लुड़ींदो। सही ॻाल्हि आहे बिल्कुलु। ऐं त हुनजी इस्लामी तरबियत बचे औलाद जी जेकॾहिं वालिदैन कंदा त यकीनन वालिदैन खे उहा औलाद जेका आहे सो ज़रूरु उन्हनि जी ख़िदमत बि कंदी ऐं उन औलाद मां उन्हनि खे सुरूर ऐं सुकून बि मिलंदो क़िबला। बिल्कुलु, छो त औलाद तव्हां ख़बर आहे त ज़ाहिरी एतबार सां अल्लाह जे तरफ़ खां वॾी नेमत आहे। नेमत आहे बिल्कुलु। ऐं अल्लाह ताला पंहिंजी नेमत उन्हनि खे अता कंदो जेके अल्लाह जा महबूब हूंदा आहिनि। जी पर उन खां बाद में उन नेमत जो कदर कयूं या न कयूं, इहो पोइ इंसान ते डिपेंड थो करे। सही ॻाल्हि। तो असांखे खपे त असां हुन औलाद जो कदर कयूं, औलाद खे सुठे रस्ते सुठी हिदायत जे तरफ़ बुरनि जी सोबत खां बचण लाइ असां पाण कोशिशि कयूं। असां हुननि ते नज़र रखूं त असांजा बचड़ा पुट मुंहिंजो कंहिंसां घुमे थो, कंहिंसां उथे थो, कंहिंसां वेहे थो, छो त सोबत जो वॾो असर हूंदो आहे। सोबत जो वॾो असर, जी सही बिल्कुलु। अहिड़े तरीक़े ते असां जेकॾहिं पंहिंजा वालिदैन पंहिंजे औलाद खे मोबाइल वग़ैरह वठी था ॾियनि, उन ते मोबाइल ते बि तवजो रखनि त असांजे ॿार मोबाइल में छा छा थो इस्तेमालु करे। अॼुकल्ह तव्हां ख़बर आहे त सोशल मीडिया जो दौर आहे, हर कंहिं मोबाइल में ख़बर न आहे त अलाए छा खां छा इस्तेमालु थी सघे थो। सही ॻाल्हि आहे बिल्कुलु सही। अॼुकल्ह असांजे मुआशिरे जो बिगाड़ सभ खां वधीक मोबाइल आहे, हद खां वधीक। इन जे करे तव्हां ॾिसो वञे त मोबाइल जो आहे न, मोबाइल जा जेतिरा नुक़सानात आहिनि, मोबाइल मां केतिरा नफ़ा बि हासिल करे सघनि था, वॾा फ़ाइदा बि मिली सघनि था। मसलन जीअं अॼुकल्ह हींअर तव्हां असां लाइव कॉल ते आहियूं, इहो बि हिकु दीनी फ़ाइदो आहे। सही ॻाल्हि आहे। इन मोबाइल मां वठूं था। सही ॻाल्हि आहे। त अहिड़े तरीक़े सां हा औलाद खे असां ॾिसो त असांजो औलाद मोबाइल ते छा थो इस्तेमालु करे, असांजे औलाद जे दोस्त कहिड़ा कहिड़ा आहिनि, असांजो औलाद कंहिंसां उथे थो, कंहिंसां वेहे थो, छा असांजो औलाद कंहिं बुरनि जी सोबत में कोन्हे, छा असांजो औलाद जी को मोबाइल ते का ख़राब शइ त कोन्हे का, को ख़राब अहिड़ो प्रोग्राम वग़ैरह इंस्टॉल त कोन्हे थियल, अहिड़ो का शइ कोन्हे का, अहिड़ी ख़राब गेम कोन्हे का। हर शइ ते असांखे नज़र रखणी पवंदी। ऐं जेतिरो थी सघे सभ खां पहिरियों त फजर नमाज़ जो असां पाण उथी वरी वुज़ू कयूं, हुन खां बाद में औलाद खे उथायूं करे वुज़ू करण जे लाइ। सही ॻाल्हि आहे। मां पंहिंजो हिकिड़ो ज़ाती तव्हांखे तजुर्बो ॿुधायां। हिकु जॻह ते मां पढ़ाईंदो हुयुसि, पोइ मस्जिद में इमामत जॾहिं कंदो हुयो तो उन्हनि ज़माने में कमरा अची मूंखे चए इमाम साहब हमारे बेटे जो है ना ये आपकी मस्जिद में पढ़ रहे हैं, तो असल में उर्दू हुयो जेके तव्हांखे उर्दू करे थो ॿुधायां। सही ॿुधायो सही। तो हमारे बेटे नमाज पे नहीं आ रहे जी। एक डी बेरी ट्रेन थी मूं उनखे ये चयो तो आप मुझे ये बता दें कि आप और आपके घर में फजर की नमाज अदा करते हो? नहीं इमाम साहब हम तो उस टाइम सोए होते हैं। सही। तो मुझे जॾहिं तव्हां पाण फजर जी नमाज में सुता पिया त तव्हांजो पुटु नमाज़ूं कीअं पढ़ंदो? सही ॻाल्हि आहे बिल्कुलु। तव्हां चाहियो था त तव्हांजो औलाद नमाज़ी थी वञे, तव्हां पाण नमाज़ी थी वञो। सही, बहितरीन नुस्ख़ो साईं, बहितरीन तव्हां उन्हनि खे नुस्ख़ो ॿुधायो। ऐं औलाद चाहियो था तव्हांजी फरमाबरदार ते, जेकॾहिं तव्हां सां तव्हांजा वालिदैन गॾु आहिनि ऐं अल्लाह ताला उन्हनि खे जंहिंजा वालिदैन में असांजे नाज़रीन मां मौजूद ॿुधनि था, जंहिंजा नाज़रीन ज़िंदा आहिनि, अल्लाह ताला उन्हनि खे सिदरी हयाती सिहत तामा अता फरमाए, तो उन्हनि जी ख़िदमत कनि। बिल्कुलु। छो त औलाद ॾिसंदी यार असांजो पीउ पंहिंजे वालिदैन जी ख़िदमत करे थो, सुभाणे इहा औलाद उहा साॻी शइ तव्हांजी ख़िदमत कंदी। सही ॻाल्हि आहे बिल्कुलु। पर अॼु जेकॾहिं असां पंहिंजी वालिदैन जी नाफ़रमानी था कयूं, पंहिंजे वालिदैन खां परे आहियूं, त असांजी औलाद उहा साॻी शइ कन्वर्ट थिए थी। छो त ॿार जो जेको ज़हन आहे न उहो हिकु पथर वारा, पथर ते जीअं लकीर अची वेंदी आहे। सही। जेको तव्हांजो ॿार जेका शइ ॾिसंदो, ॿार उहा शइ सिखंदो आहे। बिल्कुलु सही, बिल्कुलु सही तव्हां फरमायो। ऐं नाज़रीन असां सां कॉल ते मौजूदु आहिनि असांजा महिरबान दोस्त अल्लामा मुफ्ती मोहम्मद इलियास यमनी साहब, जेके असांखे दीनी मामलात ते बहितरीन
असांजी रहनुमाई फ़रमाए रहिया आहिनि ऐं सुवालात जा जवाबात इनायत फ़रमाए रहिया आहिनि। त असांजी कोशिशि हूंदी त हिन रौनक रमज़ान ट्रांसमिशन में असां कोशिशि कयूं त जेके ॾींहं रहिजी विया आहिनि उन्हनि में साईं जिन खे रोज़ु जेकॾहिं उन प्रोग्राम में शामिलु कयूं त यकीनन असांजे नाज़रीन लाइ हिकु बहितरीनु रहनुमाई बि थींदी ऐं असांजे लाइ इहा सआदत बि आहे जो साईं जिन असांखे पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो। अल्लाह पाक साईं जिन खे सिहत व सलामती वारी ज़िंदगी नसीब फ़रमाए, अल्लाह पाक खे बरकत अता फ़रमाए। ऐं क़िबला आख़िर में तव्हांखे आउं गुज़ारिश कंदुसि त असांजे नाज़रीन खे तव्हां पंहिंजी तरफ़ खां कहिड़ो पैगाम ॾियणु चाहियो था? अक्सर माण्हुनि खे इहा शइ हूंदी आहे त बाबा 27 जी रमज़ान जी जेका राति आहे इहा लैलतुल क़दर आहे, के चवंदा आहिनि 25 जी राति लैलतुल क़दर आहे। त लैलतुल क़दर खे असां हासिल कीअं था करे सघूं, हुनजे लाइ हिकु मुख़्तसर ऐं जामे यानी कि तव्हांखे मां नुस्ख़ो ॿुधाए छॾियां थो। इंशाअल्लाह जेकॾहिं हुन ते अमल कयूं त असांखे लैलतुल क़दर ज़रूरु मिली वेंदी। छो त इहा हदीस शरीफ़ में ऑथेंटिक सबूत आहे त लैलतुल क़दर आख़िरी ॾहे में आहे ऐं आख़िरी ॾहे जे ॿी 21 वारी रातनि में आहे। यानी 21, 23, 25, 27 ऐं 29 इन्हनि 5 रातनि मां कंहिं हिकु राति में आहे। सो असांखे खपे इन्हनि 5 रातियुनि में डेली हर इन्हनि 5 रातियुनि में ख़ासि, वैसे त पूरो रमज़ान इबादत जो महीनो आहे, सही ॻाल्हि, बिल्कुलु, पर इन्हनि 5 रातियुनि में असां जेतिरो थी सघे हद खां वधीक तिलावत कलाम पाक कयूं, नफ़ली इबादत जो इस्तेमाल कयूं, जेतिरो हस्ब तौफ़ीक सदको अदा कयूं। इन राति मां असां 5 रातियुनि में जॾहिं कयोसीं न, इन्हनि मां का न का राति लैलतुल क़दर जो हूंदी, उहो नसीब थी वेंदी असांखे। जी इंशाअल्लाह जेकॾहिं असां इन्हनि 5 रातियुनि ते इहो अमल कयोसीं त असांखे लैलतुल क़दर जो सवाब ख़ुद ब ख़ुद नसीब थी वेंदो। अगरि के असांखे मालूम न थिए पर असांखे ख़ुद ब ख़ुद मिली वेंदो। इन जे करे असांखे खपे त इन्हनि 10 रातियुनि जी न त 5 रातियुनि जो ख़ासि इस्तेमाल कयूं त जीअं असां तव्हांखे लैलतुल क़दर नसीब थी सघे। सही, बिल्कुलु। ऐं क़िबला असांजी कोशिशि हूंदी तव्हांखे असांजे हिन रौनक रमज़ान ट्रांसमिशन में कॉल जे ज़रिए शामिलु कयूं, वरी बि तव्हां सां इंशाअल्लाह राब्तो रहंदो। ऐं ईद उल फितर खां बाद बि असांजो हीउ चैनल जेको आहे हिन ते मुख़्तलिफ़ प्रोग्राम असां तरतीब ॾिना आहिनि, उन्हनि में बि कोशिशि कबी त अव्हांखे शामिलु कयूं। इहा वॾी नवाज़िश अव्हां जी जो अव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु असांखे ॾिनो। ऐं क़िबला आख़िर में अव्हां सां जी न इहो त असांजो हिकु फर्ज़ आहे त उम्मत मुस्लिमा ते जेके तव्हां पैगाम पहुचाइण जो कोशिशि कयो था त असां बि इंशाअल्लाह कोशिशि कंदासीं, हस्बे वक़्तु जॾहिं टाइम हूंदो इंशाअल्लाह असां तव्हांखे टाइम ॾींदासीं। ऐं इहो छो त भले वञी वलो आया त तव्हां जेको असां वटि दीन आहे उहो असांखे ॿियनि ते पहुचाइण फर्ज़ आहे, ज़रूरी आहे, लाज़िम आहे। तव्हां इंशाअल्लाह कोशिशि कई आहे, अल्लाह ताला तव्हांजी कोशिशि खे कामयाब ऐं कामयाब अता फरमाए ऐं पंहिंजी बारगाह वादनि में तुंहिंजो शर्फ़ क़बूल अता फरमाए, उनजो तव्हांखे अजर अज़ीम अता फरमाए। इंशाअल्लाह असां बि कोशिशि कंदासीं जॾहिं जॾहिं असांखे टाइम हूंदो इंशाअल्लाह असां तव्हांखे टाइम ॾींदासीं। आमीन साईं, महिरबानी तव्हांजो, अल्लाह पाक तव्हांखे सलामत रखे। ठीकु आहे साईं, दुआ आमीन आमीन, जज़ाकुमुल्लाह खैरा, फी अमानिल्लाहि व रसूलिही। त प्यारा दोस्तो, अॼु असांजा जेके महिमान हुआ अल्लामा मुफ़्ती मोहम्मद इलियास यमनी साहब, बहितरीनु नमूने सां उन्हनि सां गुफ़्तगू थी। ऐं साईं जिन जो तमामु मशकूर आहियां, जिन पंहिंजे क़ीमती वक़्त मां कुझु घड़ियूं कुझु वक़्तु असांजे नाव कयो। ऐं साईं जिन जो बेहद मशकूर ऐं थोराइतो आहियां। अल्लाह पाक साईं जिन खे उमिरि दराज़ ऐं बरकतूं अता फ़रमाए। मूंखे बख़ूबी इल्मु आहे त साईं जिन घणो मसरूफ़ रहंदा आहिनि ऐं उन जे बावजूदि साईं जिन असांखे वक़्तु ॾिनो। अल्लाह पाक खेनि शाद व आबाद रखे। इंशाअल्लाह वरी नए प्रोग्राम में अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।